सिलसिलो जारी है। हींअर ख़बर शामिल कंदासीं शहदादपुर मां। साजन जानी ॾेथो जे मुताबिक़ अमुन मुहबत भाईचारे जे प्रचार कंदड़ सूफ़ी अज़म दुनिया लेवल जे फ़िलासफ़रनि जे शहदादपुर में शानदार आजियां। उनजो इहो चवणो त मोहबत प्यार ऐं ॿधी जो ऐं इंसान जो प्रचार आहे जो हिते पाण में हिकु ॿिए जहिड़ो सुठो करे ठाहियूं। असु छा आहे पाण में इहे ॻाल्हि न हुअणु खपनि। मज़हब जे नाले पाण न हुअणु खपे। पाण इंसान आहियूं, इंसान जे हिसाब सां पाण खे हलणु खपे। अॼु हीउ दर जेको सवाई दर आहे, तव्हांखे ॾिठो हूंदो सवाई दर ते जेकॾहिं बि लंगर हूंदो आहे त असां कंहिंखे मतिलबु गिणंदा कोन्हे। हर क़ौम जो माण्हू ईंदो आहे ऐं हिकिड़ी प्लेट साॻी मिलंदी आहे। उहा साॻी प्लेट अगरि धोपिजी असांजे सतगुरु साईं मोहन के साहिब पहुचंदी आहे, भले कंहिंजी बि हुजे, भले भीलू पानी खाए थो, आगड़ी पानी खाए थो, ऐं असां हिंदू दफ़ो खाए थो, मुस्लमान दफ़ो पानी खाए थो, प्लेट धोपिजी अगरि साईं वटि पहुची वई न, उन प्लेट में साम्हूं साईं मोहन के साॻी प्लेट पानी खाए थो। इहा असांजी हिते इंसान जो ऐं सूफ़ी जो सबक़ु आहे साईं ॻाल्हि जो। त कंहिंसां बि ॿिया इन कयो, हर कंहिंखे इंसान ऐं मोहबत सां सिखो ऐं प्यार में सम्झी खणी हलो। इन में मोहबत ऐं भाईचारी आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे आयल महिमाननि चयो त सूफ़ी अज़म जी प्रचार कंदड़ दुनिया लेवल जे हिन तंज़ीम इस्कोन में 90% हिंदू बिरादरी ऐं 10% मग़रबी मुल्कनि जा माण्हू मेंबर आहिनि। सभिनी जो मक़सदु अमुन ऐं भाईचारे जी फ़िज़ा क़ाइमु करणु आहे। हिननि ॿुधायो त पाकिस्तान जे सूबे सिंध, जंहिंमें कराची, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद ऐं सखर डिवीज़न शामिल आहिनि, जो दौरो करे जॾहिं शहदादपुर पहुता आहियूं त संदसि मानाइतो इस्तक़बाल ॾिसी दिली सुकून मिलियो आहे। हिननि चयो त सिंध मां जेको प्यारु मिलियो उहो ॿियनि मुल्कनि में वंडींदासीं। हिते पिणु असां पंहिंजे बिरादरीअ खां वधीक प्यारु, मोहबत, अमुन, एके, इतिहाद ऐं ॿधीअ जो पैगाम ॾिनो आहे, जंहिंमें इंसानियत समायल आहे। इन मौक़े ते वफ़द साईं सवाई मड़ीअ ते क़ाइमु पूॼा पाठ जा हिसा घुमी ॾिठा ऐं पूॼा पिणु कई, जंहिं बैदि ॾाढा अंदगर ते सत संगत जो प्रोग्राम में भगत क्यानी मोनी प्रचारक गीता ज्ञान जी वर्खा करे सूफ़ी तोड़े भजन जी महफ़िल में ख़ूब इंजॉय कयो। प्रोग्राम में हिंदू बिरादरीअ जे मुआज़िज़ीन, औरतुनि, मर्दनि, ॿारनि, पोढ़नि पकनि वॾे अंग में शिरकत कई ऐं आयल महिमाननि जी ॻायल सूफ़ी गीतनि ते खेनि दाद ॾिनो।